अस्सलाम वालेकुम। मां यहाँ अकबर मज़ारी अमी ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। कश्मीर जो कचो सिंध जो उहो इलाइक़ो जिते सालनि खां कानून कमज़ोर ऐं धाड़ियल ताक़तवर सम्झिया वेंदा आहिनि, पर अॼु सवाल बदिलजी चुको आहे। इज़ द स्टेट फाइनली बैक? कश्मीर कचे में सिंध पुलिस जो ऑपरेशन। कुछ ॾींहं अॻु कश्मीर लिंक रोड ते धाड़ेलनि हिकु मुसाफ़िर कोच खे रोके लुटमार कई ऐं 15 बेगुनाह माण्हुनि खे अगवा कयो। ही वारदात रुगो ॾोह न हुई, ही रियासत लाइ खुलियल चैलेंज हुयो। कचो दरिया जे किनारनि सां लॻल ॿेलनि ॿेटनि ऐं पाणी जे रस्तनि जो इलाइक़ो आहे। ही जियोग्राफी धाड़ेलनि लाइ नेचुरल प्रोटेक्शन बणिजी वई। सालनि खां वठी पुलिस जा ऑपरेशन नाकाम, धाड़ेल महफूज़ ऐं अवाम जरगुमाल थींदा रहिया। कश्मीर, शिकारपुर, घोटकी, कचे जा नाला सिंध में खौफ़ ऐं दहशत जा अलामत बणिजी विया। कश्मीर लिंक रोड वारो वाक़ियो आख़िरी हद साबित थी। इन में नौजवान, मज़दूर ऐं मुसाफ़िर शामिल हुआ। हथियारबंदनि अगवा करे वरिता। अवाम जो सबर जवाब ॾेई वियो, मीडिया प्रेशर वधी वियो ऐं पोइ लॉ मूव्ड इनटू एक्शन। सिंध पुलिस रेंजर्स जी मुकमल मदद सां कचे में वॾो, मौसर ऐं बेरहम ऑपरेशन शुरू कयो। ही रवायती ऑपरेशन न हुयो, ही हो मॉडर्न वारफेयर इन कच्चा। ड्रोन टेक्नोलॉजी इस्तेमाल कई वई, एरियल सर्विलेंस, लाइव लोकेशन, हाइड आउट आइडेंटिफाइड। ड्रोन्स कचे जे मथां उॾामंदा रहिया ऐं हेठि धाड़ेलनि जा ठिकाणा हिकु हिकु करे टारगेट कया विया। पुलिस मूजिबि धाड़ेलनि जा घर, मोर्चा, ॻुझा रस्ता सभु कुझु ड्रोन फुटेज सां पिन पॉइंट कयो वियो। टारगेटेड ऑपरेशन दौरान केतिरा ई बदनाम धाड़ेल मरिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी थिया, केतिरनि ई धाड़ेलनि भॼी ॿेटनि में पनाह वरिती। ही साफ़ पैगाम हो, कच्चा इज़ नो लॉन्गर ए सेफ ज़ोन फॉर क्रिमिनल्स। कश्मीर ऐं भरपासे में हिकु नओं मंज़र ॾिसण में आयो, खौफ़ बदिरां उम्मीद। अवाम चयो त ही ऑपरेशन जारी रखियो वञे, धाड़ेलनि जो मुकमल ख़ात्मो कयो वञे। असां अमन चाहियूं था, ड्रामा न। फॉर द फर्स्ट टाइम पीपल फेल द स्टेट इज स्टैंडिंग विद देम। ही ऑपरेशन सिंध जे लॉ एंड ऑर्डर लाइ हिकु टर्निंग पॉइंट थी सघे थो, पर सवाल अञा ज़िंदा आहे। छा ही ऑपरेशन मुस्तकिल हूंदो? छा सियासी दबाव न ईंदो? छा कचो हमेशा लाइ क्राइम फ्री ज़ोन? हिस्ट्री टेल्स अस हाफ ऑपरेशन फेल, ओनली कंटिन्यूटी विन्स। अॼु कश्मीर कचे में रियासत नज़र अची रही आहे। टेक्नोलॉजी गेम चेंजर बणिजी चुको आहे। अवाम रियासत सां गॾु बीठो आहे, पर ही जंग अध में न छॾणु घुरिजे। कंप्रोमाइज़ खां पाक हुजणु घुरिजे, अंजाम ताईं पहुचणु घुरिजे। छाकाणि त कानून जेकॾहिं पोइते हटियो, धाड़ेल ॿीहर मज़बूत थी। छा कश्मीर कचे में रियासत वाक़ई वापसि अची वई आहे, या ही बि रुगो हिकु आर्ज़ी कारवाई आहे? पंहिंजे राय जो इज़हार कमेंट सेक्शन में कयो। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।